नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त सिंध में बिजली, गैस ऐं तेल जा अघ त अॻे ई चोट चढ़ी विया आहिनि। महांगाई अवाम जो जीण जंजाल करे छॾियो। अवाम ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे, पर इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। इन मौक़े ते खिपरे जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त महंगाई ॾाढी आहे, अटो महांगो थी वियो आहे, मकड़ पई आहिनि, पंहिंजो रक्शो ख़राबु आहे, चेन सेट टायर ॿिया, घर बीठो बेरोज़गार आहियूं, धंधो कोन्हे, पेट्रोल चढ़ी वियो, हर शइ महांगाई थी वई है। सस्ता न करे न कई जाम थी वई है। भरे गरीब माण्हू बेरोज़गार लाइ वॾी मुश्किल थी वई है। हींअर त ख़बर अटो महांगो, हर शइ महांगो थी आहे। रक्शो हलायूं था, तेल बि महांगो थी वियो। ऐं असांजे प्राइम मिनिस्टर खे इहा अपील आहे त सस्ता न करे, कुझु गरीब माण्हू जी रोज़ी मंझि सहूलियत थिए। कुझु सोचण जी ज़रूरत आहे। नंढड़ी अगरि पाण लोकल इंतज़ाम खे कुझु चवंदासीं त उहे वीचारा उन लाइ कुझु कोन था करे सघनि। हीअ त फेडरल जी पॉलिसीज़ आहिनि, सिंध गवर्नमेंट कुछ करे सके थी, फेडरल गवर्नमेंट कुछ करे सके थी। ओवरऑल माण्हू मसलन में आहिनि, कोई हिकिड़ो माण्हू मसले में आहे कोन। महंगाई बहुत ज़्यादा हो गई है, जिसकी वजह से घर का चूल्हा जलाना बहुत मुश्किल था, जो कि अब और ज़्यादा मुश्किल हो गया है। तकरीबन पहले 1200-1500 में गुजारा हो जाता था, अब 3000 की गैस जल रही है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।